हाँ, अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इन वक्त असांजे इन सचाई न्यूज़ स्टूडियो में अॼु जो मेहमान आहे हितां जी मरूफ़ सियासी समाजी शख़्सियत जनाब इरशाद अली जत साहब, जेके इन मदई जी वेझो ॻोठ कलंदरबग जत जा रिहायशी आहिनि। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, हिन वक़्तु माना जेको तव्हां जो ज़मीन जे हवाले सां चओ था त फॉरेस्ट वारनि सां इहो मसइलो हलंदड़ आहे, त इहो असल तव्हां छा मसइलो आहे? साईं, फॉरेस्ट वारनि सां मसइलो, फॉरेस्ट वारा चवंदा आहिनि असांजूं ज़मीन आहिनि उन्हनि सां खातनि जूं रिकॉर्डनि जूं दंगई पलई बनो बने सां। सो उन हवाले सां जेको आहे त उहो असांखे मिड़ई तंग कंदा आहिनि थोरो घणो। पोइ इन हवाले सां जेको आहे त हिन वक़्तु असांजूं ज़मीन उहे गेराबाद पयल आहिनि, जेके फॉरेस्ट सां दंगई पलई आहिनि। उन्हनि जे लाइ असां जेको आहे त हाणे फॉरेस्ट जो जेको देहशादी अबड़े जो जेको रिकॉर्ड आहे, जेका टोटल ज़मीन आहे उन जो रिकॉर्ड असां कढायो आहे 7 फारम। उहो असां हिन हाणे सोशल मीडिया ते असां शो था कयूं ऐं उन में सभु सर्वे नंबर्स जेके बि आहिनि फॉरेस्ट जा अलहदा आहिनि ऐं असांजो रिकॉर्ड जेको आहे त मुंहिंजे पंहिंजे नाले सां 224 सर्वे नंबर ऐं 596 सर्वे नंबर, उहो असांजो रिकॉर्ड अलहदा आहे। उहो मीडिया ते क्लियर थींदो। अच्छा, इरशाद साहब, तव्हांजो जेको हुते प्रॉपर्टी या ज़मीन आहे त जेका तव्हां इहो सर्वे नंबर जेके ॿ ॿुधायो था त उन ते थोरो घणो माना मसइले जो तव्हां इम्कान ज़ाहिर कयो था, त बाक़ी बि त तव्हांजी प्रॉपर्टी आहे न हुते, उहा तव्हांजी सेफ आहे? हा, उहा असांजी उहे असांजूं सेफ आहिनि, उन्हनि जे लाइ न ई मसइलो। अच्छा, पर असांजूं दंगई पलई आहिनि। पोइ मिड़ई पोइ हे चवंदा आहिनि थोरो घणो त बाबा हीअं न आहे। इन जे करे असां जेको आहे ऑफिसरनि जी ग़लतफ़हमीअ खे दूरि करण जे लाइ असां पंहिंजो रिकॉर्ड फॉरेस्ट जो वठी आयासीं। अच्छा, वठी उहो असां जेको आहे त असांजो कुझु ॾींहंनि में 2 ॾींहंनि 4 ॾींहंनि में बिल्डोज़र ईंदो जेको गवर्नमेंट जो आहे। अच्छा, असां रिकॉर्ड फॉरेस्ट जो ऐं पंहिंजो ॿई रिकॉर्ड्स फॉरेस्ट ऐं पंहिंजो जेको आहे त असां ऑफिस में शो कयो आहे। सो असां इन जे करे जेको आहे त इहा शइ कईसीं जेको आहे त हिननि जी ग़लतफ़हमी ऑफिसरनि जी दूरि थी वञे त असांजूं ज़मीन अलहदा आहिनि ऐं फॉरेस्ट जूं ज़मीन अलहदा आहिनि। अच्छा, हा, हुते जेका इहा तव्हांजी जेका प्रॉपर्टी आहे उहा हिन वक़्तु जेके फॉरेस्ट वारा उन ते को कब्ज़ो वब्ज़ो त न कयो? न, कब्ज़ो वग़ैरह कोन्हनि। बाक़ी ईअं असांखे तंग कंदा आहिनि। पोइ असां जेको आहे त सोशल मीडिया ते हे शो इन जे करे था कयूं त ऑफिसर ॾिसनि ऐं पंहिंजी उहो ग़लतफ़हमी दूरि कनि। अच्छा, इहो जेको तव्हांजो ख़ासि करे माना रिकॉर्ड जेको तव्हां चओ था पिया सर्वे नंबर, इहो तव्हांजो रिकॉर्ड किथां कढाया आहे, उहो कॾहिं जो निकितल आहे? साईं, असांजो जेको आहे त हीउ दाख़िला आहे फॉरेस्ट जी 7 फार्म जी, देहशादी अबड़ो जी। देहशादी अबड़ो में जेका बि फॉरेस्ट जी ज़मीन आहे उहा सभु हिन में आहे। अच्छा, जेका जेका बि प्रॉपर्टी फॉरेस्ट वारनि जी आहे। बक़ाया असांजूं ज़मीन जेके प्राइवेट आहिनि उहे अलहदा आहिनि, उन्हनि जा रिकॉर्ड धार आहिनि, सर्वे नंबर्स धार आहिनि। असांजो कोई बि माना हिननि सां लाॻापो नथो रहे। असां मुख़्तियाकार ऑफिस मां वरितोसीं रतोदेरो खां। अच्छा, सो असांजो ज़िलो लाड़काणो आहे, तालुको रतोदेरो। असांजा रिकॉर्ड्स जेके बि आहिनि त उते हिन रतोदेरो ऑफिस में असां उतां पंहिंजा कढाया हुआसीं। असांखे गड़ियासीन में बि ज़मीनूं आहिनि, असांखे काफ़ी ज़मीनदारी आहे पंहिंजी। अच्छा, जेको आहे त लाड़काणो में बि ऐं शिकारपुर में बि। अच्छा, हाणे इरशाद साहब, तव्हां ख़ासि करे कंहिंखे अपील कंदव माना इन हवाले? साईं, असां इहो ई था फॉरेस्ट वारनि जे लाइ चऊं था त असांजा सुभाणे माण्हू कमु कंदा ऐं पंहिंजो रिकॉर्ड सोशल मीडिया ते असां इन जे करे हलायूं था त पंहिंजो ॾिसी करे तसली कनि। जीअं असांजे कंहिं बि माण्हूअ सां कोई बि न ॻाल्हाए। जेकॾहिं कंहिं बि माण्हू असांजे माण्हुनि सां ॻाल्हायो, कमदारनि सां या गाॾियुनि वारनि सां, त असां उन्हनि ते हिरासमेंट इन्हनि जा असां केस कंदासीं। असां अॻु में कोई ग़लति कमु करे उन जे लाइ असां अॻु में आगाही था करे छॾियूं त बाबा हीअ शइ तव्हांजी क्लियर आहे, पंहिंजी चेक कयो ऐं असांखे न चओ। अच्छा, इरशाद साहब, अॻु में तव्हांजो को अहिड़े क़िस्म जो को मसइलो को माना माज़ी में थियो आहे? हा साईं, माज़ी में थियो हो। माज़ी में जेको आहे त दीवार पिया कढनि, उन जे तहत मां रेंजर साहब फॉरेस्ट जो ऐं प्लस में ॿिया ऑफिसर हद जी पुलिस ऐं हे हो सर्वे वारा टोटल्स मुंहिंजे ज़मीन ते आया। हे हो मापूं पिया कनि। हे हो पोइ मां उन्हनि खे चयो त बाबा मुंहिंजे ज़मीन मां निकिरी वञो।
तव्हां जूं पंहिंजूं ॿेले खाते जूं पंहिंजूं ज़मीना आहिनि वञी पंहिंजनि ते बीहो, मुंहिंजी में न बीहो। मां उन वक़्तु कढी छॾियो मां। अच्छा पोइ उन खां पोइ जेको आहे त 2 साल मां हिननि खे दीवार कढणु न पियो ॾियां। ठीकु आहे साईं। 2 साल मां हिननि खे दीवार न पियो कढणु ॾियां। पोइ मूंखे DFO साहिबु जेको आहे त फ़ोन कई, चयो आहे मूंसां 2 मिंट मिलो। मां साईं ठीकु आहे, मां अचां थो। पोइ मां मिलियोमांसि। मूंखे चयो आहे असांखे गवर्नमेंट जो ज़ोर आहे, असांखे त भित कढणी आहे। ॿियो हाणे ज़मीन तुंहिंजी आहे या जेका बि आहे उहा क्लियर थींदी, तुंहिंजी थींदी त तुंहिंजी थींदी, असांजी थींदी त असांजी थींदी, बाक़ी असां भित कढी वञूं, असांखे इजाज़त ॾियो। मां ईअं त ॿेले खाते में अंदरि भित जे अंदरियां ॿियनि जूं ज़मीना बि आहिनि, कर्तियुनि जूं बि आहिनि। हा। अच्छा, त माज़ी में माना इहो टुकड़ो पोइ गैराबाद हूंदो या गैराबाद आहे? असां ख़रीद कई आहे 1985 में। अच्छा। मुंहिंजे वालिद साहब जेको आहे त ख़रीद कई, मुख्तियाकार रतो देरो सौदो करायो हो। हिसामदीन नाले सां हुयो, हिसामदीन मोहम्मद रुकुनदीन अंसारी, जेके नवदेरो साइड जा हुया, ऐं सौदो करायो हो मुख्तियाकार साहब। अच्छा। असांखे इन ज़मीन जो न मतिलबु आहे जेका ज़मीन जी जेका सिचुएशन हुई माना गैराबाद हुई। गैराबाद आहे। हाणे तव्हां फर्स्ट टाइम ई उनखे आबाद पंहिंजे कब्ज़े में बि माना पुराणे टाइम में असां उन में बिल्डोज़र ई घुराए असां झंगु हुयो त टोटली झंगु। पोइ उनखे आबाद करण जे लाइ जेको आहे त कुझु आबादियूं कयूंसीं, कुझु जेके आहे त रहियूं पियूं आहिनि, त उन्हनि खे हाणे आबाद कंदासीं। अॻु में बि बिल्डोज़र हणाए उनजो असां झंग ख़तमु करायो। ॿुधई साईं, तॾहिं अहिड़ी ॻाल्हि हे कोन कंदा हुआ। असां अॻु में झंग ख़तमु करायोसीं। हाणे सिर्फ़ु ख़ाली ज़मीन पई आहे। हाणे उहा ज़मीन आहे मथे, असां उहा हेठि कराए असां आबाद कंदासीं। ठीकु आहे इरशाद साहिबु, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे उहो नाज़रीन जे साम्हूं बि बयानु कयो, उन खां अलावा फॉरेस्ट अमलदारनि जे साम्हूं बि पंहिंजो तव्हां मौक़िफ़ रखियो। ऐं नाज़रीन जेके डॉक्यूमेंट आहिनि माना उहे तव्हांजे साम्हूं जेको आहे उहे स्क्रीन ते हलनि था पिया, त तव्हां उहे डॉक्यूमेंट जेको आहे ॾिसी सघो था। फॉरेस्ट अमलदार, गवर्नमेंट जा इदारा बि इन डॉक्यूमेंट खे सभु ॾिसी सघनि था। तव्हां महिरबानी। तव्हां ठीकु आहे।